भाऊ तो मुझे पी 2018 में 12 महीने जी 8 तारीख़ मुझे पी मना पी के ₹1 रुपया ॾिना उन्हनि मूंखे कार में वठी विया लाड़काणे वठी विया उते मूंखे अगवा करे हितां रज़ाक लाल बश्क ऐं ज़ैनब उहे मूंखे हितां वठी विया उते जंहिं महिल असां मूंखे छॾनि त उते कमरे में रुगो छोकिरियूं हुयूं उन्हनि छोकिरियुनि मूंसां ॻाल्हि कई त हिते माना खपाईंदा आहिनि छोकिरियूं ईअं हलाईंदा आहिनि हिननि जो इहो धंधो आहे। पंहिंजे घर वियासीं हितां त असांजे राति जो 9 बजे ई आया हमिलो करे असांजे घर मां कढी छॾिया असां सॼी राति सीअ में तड़पंदा रहियासीं। कल्ह असांजे कोरट सगोरी चयो त तव्हांखे पुलिस तरफ़ ॾींदी उन्हनि बि असांखे कुझु न कयो। असांजे घर जी जेकी विच ते दीवारी हुआ ॿिन्हिनि टे असांजे घर ते कब्ज़ो करे वेही रहिया। असांखे इंसाफ़ खपे। पंहिंजे बच्चनि सां घर में असांजे घर में हमिलो करे असांखे ॿाहिरि धिका ॾेई कढी छॾियो अथनि। असां सीउ में सॼी राति ॿाहिरि हुआसीं असांजे घर में हमिलो करे असांजी दीवार जेकी आहे घर जी उहा भञी पाण वेही रहिया आहिनि असांजे घर ते हमिलो कयो अथनि। असांखे पुलिस बि तहफ़ुज़ न ॾिनो आहे। मुंहिंजा 11 ॿार आहिनि मूंसां नाजाइज़ी थी आहे मूंसां इंसाफ़ मूंखे खपे। ज़ैनब अमजद रज़ाक ऐं लाल बश्क गुलानबी मुंहिंजे छोकिरे खे कल्ह लठियूं कुहाड़ियूं आयूं अथनि उनखे बि घर मां कढी छॾियो अथनि असां सां गॾु।